माशाअल्लाह आशिक़ रसूल के जो तो सुहारी थी इहा काने आहे आशिक़ रसूल सही मां आशिक़ रसूल आया नबी पाक जे हुक्म मुताबिक नमाज पढ़ंदो यार वह तो अल्लाह बस की दो पढ़ई वंगहे पिंदार दा तारीक राय ख्वाह दा मुर्जीद नश आखिर खुदा चवे तो उहो गुमराह वा अमल नथो करे नेकी नथो करे ऐं चवे तो पाणी खुदा बख्शींदो कीअं खुदा तोखे पाणी बख्शींदो हली ईंदुमि हो तो पर आऊं बि अग भरी थे कुछ तू भी त करना महबूब करीम सां मोहब्बत जी अलामत इहा हूंदी आ त भला ॿियो न तब सही घटि में घटि महबूब जी सूरत त ठाहियो सभई चओ सुभान अल्लाह को बि सहाबी ॾाढ़ी कूड़ कोन हो को बि सहाबी ॾाढ़ी कतरींदो कोन हो को बि सहाबी मुछूं कोन रखंदो हो को बि सहाबी मुंहिंजा दोस्त नमाज कज़ा कोन कंदो हो को बि सहाबी इबादत खां पुठीरो कोन हो हालांकि उनखे ख़बर हुई त रसूलुल्लाह असांखे जहिड़े ई जन्नती हुजण जी ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे ॿांह रांदी कयो सुता पिया हुजनि हा तब जन्नती हुया पर हुन चयो त न अल्लाह सां मोहब्बत जी दावा आहे अल्लाह जे रसूल सां मोहब्बत जी दावा आहे ऐं अल्लाह जो रसूल चवंदो आहे मां मोहम्मद जे वरी नमाज सां मोहब्बत आहे फिस्सलात कुर्रतुल ऐनैय हुजूर फरमाए थो त मां मोहम्मद करीम जूं नमाज में अखियूं ठरंदियूं आहिनि चओ सुभान अल्लाह असां जूं बि ठरनि या न ठरनि असांखे बि इहा शइ मिलणु खपे या न मिले मुंहिंजे हबीब पाक जा आशिक़ो बराबर मां मञा थो आशिक़ रसूल हूंदो अव्हांखे ख़ुदा महबूब जो इश्क हुजे पर यार इश्क जे लाइ निशानी आहे कसीदे बुर्दे जे मुंड में जेको शेर आहे इन ॻाल्हि ते दलालत थो करे अमिन तज़कुर जीरा निम्बिज़ी सलमी मज़ज तदम अंजरा मिन मुक़लतिम बेदमी आशिक़ तू रोई थो ऐं इहो तुंहिंजो रोवण जेको आहे खाली रोवण कोन्हे बल्कि तुंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि में रत बि अचे पई इहा निशानी आहे त को तोखे दिलबर मिड़ई यादि पियो आहे चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ कंहिं महबूब खे तो यादि कयो आहे जंहिंजे यादगीरे में एतिरो त रोई थो जो रोई रोई तुंहिंजे जेके अखियुनि जा ॻोढ़ा आहिनि इन ॻोढ़नि सां रत बि शामिल आहे चवे थो हाओ मूंखे यादि आहे मूंखे केरु यादि आहे अॼु बि अखियुनि खे मुंहिंजे महबूब जो यादगीरो आहे हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाल मुक़तहिमी जेकॾहिं मुंहिंजो रंग बदिलजी वियो आहे अखियुनि जा ॻोढ़ा रत में तब्दील थी विया आहिनि ऐं तूं मूंखां पुछी थो त तोखे केरु यादि पियो आहे चवां थो हाओ अॼुक अची ओचितो मूंखे यावुर यादि पिया सांगी सेण सलम जा हींअर मंझ हुरियाम मूं त ॻाढ़ा गल कया हंझूं हारे हे जमा हर शइ जी अलामत हूंदी आहे बुख वारे खे बुख लॻंदी आहे मुंहुं सुकी वेंदो आहे उञ वारे खे उञ लॻंदी आहे चप ख़ुश्क थी वेंदा आहिनि बीमार तप वारो हूंदो आहे लिंगनि में हरारत हूंदी आहे मुंहिंजा दोस्त हर शइ जी निशानी आहे त रसूलुल्लाह जे मोहब्बत जी बि निशानी आहे आशिक़ फना फिर रसूल बणिजी वेंदो आहे सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि आशिक़ हुया त सहाबी हुया तव्हांखे हिकिड़ो सहाबी जो वाक़ियो ॿुधायां मसइलो भी तव्हां खे ॿुधायां ऐं सहाबी जो भी वाक़ियो ॿुधायां तवज्जो आहे केॾी महिल मानी खाराईंदे जमायत खे
बाबा रात माना बे पहरी टे पहरी सब छुटा शाबाश ओ यो इश्क लगो थी तो हाँ टे पहरी बे पहरी जो टाइम थे पियो नमाज पढ़ भी नमाज जे टाइम ते जलसो खत्म कबो पो वरी तहां बनी को लाबारे बाबारी जी कयो साड़ी लथियो न बाबा मसइलो ही आ हेड ॿुधाओ जुम्मे जे ॾिहाड़े जॾहिं पेश इमाम सुन्नतूं वग़ैरह पढ़ी फारग थे ऐं मिंबर ते वेहे ख़ुतबे जे लाइ त बांग ॾिबी आहे हाणे इज़ा ख़रजल इमाम ला कलाम वला सलात इहो कानून आहे पेश इमाम मिंबर ते वेठो हाणे न ॻाल्हाइबो न वरी का नमाज़ पढ़बी सुन्नत रहिजी वई त छॾे ॾेसि पोइ पढ़जां घणा वरी माण्हू छा कंदा आहिनि तव्हां जहिड़ा पहिरें ख़ुतबे में वेठा हूंदा ॿिए ख़ुतबे ते वरी जल्दी सुन्नत पूरी पढ़ंदा हाणे यार रहिजी विया पढ़ी छॾियां न इहे ॿई ख़ुतबा हिकिड़ो ई हुकुम आहे ऐं ॿिन्ही ख़ुतबनि में पेश इमाम ॾे मुतवजो थी वेहिजे बहितर आहे त ईअं वेहिजे जीअं निमाज़ में वेहिबो आहे कीअं वेहिबो आहे निमाज़ में सभई ॻाल्हायो न दादा पर जेकॾहिं को गोॾनि जो मरीज़ आहे पोढ़ो आहे थकल आहे ऐं असांखे चवां थुल्हो आहे त पोइ उन खे इजाज़त आहे त पलथ मारे वेहे पर पेश इमाम ॾे मुंहुं करे ज़रूरु वेहे सम्झो था न बाबा इहा रायत आहे बाक़ी उन टाइम ते जेकॾहिं ख़ुतबे में बि पेश इमाम इहा आयत पढ़े इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी त हक़ नबी ख़ुतबे में न चइबो ख़ुतबे में न चइबो वरी चवे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा तब उन टाइम ते सलात ज़ुबान सां न पढ़बी छो त जेकॾहिं भला निमाज़ में पेश इमाम अलहम्द खां पोइ इहा आयत पढ़े तव्हां रकात में बीठा हो पेश इमाम चवे इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी निमाज़ में हक़ नबी चवंदो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि चए पोइ तव्हां पुठियों सलात पढ़ंदव छो त निमाज़ आहे त ख़ुतबो बि निमाज़ आहे ख़ुतबे में बि बीहणो बि न आहे सलात बि न पढ़णी आहे ॻाल्हाइणो बि न आहे नफ़ल बि न पढ़णो आहे बिल्कुलु मुतवजो थी इमाम जो ख़ुतबो ॿुधणो आहे इहो आहे मसइलो हाणे आइंदा तव्हां इन ॻाल्हि जो ख़्यालु कजो पेश इमाम जेकॾहिं को तव्हांखे झले त तव्हां अड़े हे वरी असांखे सलात उल्टी माना सलात खां थो झले अड़े सलात खां थो झले उल्टी माना न उल्टी माना न कढिजो ईअं चइजो त असांखे रसूलुल्लाह जे शरीयत जो कानून थो ॾसे हाणे इहो मसइलो यादि कयो त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे हदीस जी ॿुधायां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम